नाज़रीन हिन वक्त हम ख़बर वाखिंदासीं डेरा इस्माइल खान का। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि थाणे ते हमलो कयो आहे। 10 पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि, 6 ज़ख़्मी थी पिया आहिनि। दराबंद थाणे ते राति 3 वॻे दहशतगर्दनि गरनि हथियारनि सां थाणे ते हमलो कयो, दस्ती बम उछलाया ऐं शदीद फायरिंग कई आहे। जवाबी फायरिंग में दहशतगर्द फरार थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर डेरा इस्माइल खान खां वाखिंदासीं। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि थाणे ते हमलो कयो, 10 पुलिस एहलकार शहीद, 6 ज़ख़्मी थी पिया आहिनि। दराबंद थाणे ते राति 3 वॻे दहशतगर्दनि गरनि हथियारनि सां थाणे ते हमलो कयो। ख़बर वाके ॾियूं पिया, दस्ती बम उछलाया विया ऐं शदीद फायरिंग कई वई आहे। ख़बर वाके ॾियूं पिया, हथियारनि बंदनि पारां दस्ती बम उछलाया विया ऐं शदीद फायरिंग कई वई आहे। जवाबी फायरिंग में हथियार बंद फरार थी विया। ख़बर वाके ॾियूं पिया डेरा इस्माइल खान खां। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि थाणे ते हमलो कयो आहे। हमले में 10 पुलिस एहलकार शहीद, 6 ज़ख़्मी थी पिया आहिनि।